नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मुज़फ्फराबाद में खबर ईंदालू मुस्लिम लीग नून के नायब सदर मरियम नवाज चयो है त अटो खंड ऐं दवाऊं चोरी कंदड़ हाणे जान छॾीन। आज़ाद कश्मीर चूंड ते नज़र लगाए वींदड़ वोट चोर हाणे कामयाब नथा थी सघन। हाणे वोट घुरण जे बजाय इन्हनि खे अवाम खां माफ़ी वठण घुर्जे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून के नायब सदर मरियम नवाज जलसे के खिताब कंदे चयो त कश्मीर जी अवाम के नवाज शरीफ ऐं शहबाज शरीफ जो सलाम कश्मीरन पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अवां जो जज़्बो ॿुधाए रहियो आहे त कश्मीर में ॿीहर शींहुं अची रहियो आहे। मरियम नवाज चयो त हिकु वोट चोर हिते नज़रूं लगाए वेठल आहिनि। वफ़ाक़ खां मिलंदड़ बजट कश्मीरियुनि जो हक़ आहे। चूंड मुहिम मूंखे कश्मीर जी घटी घटी खां वाक़ुफ़ करे छॾियो आहे। मरियम नवाज चयो त ॿुधो आहे त इमरान खान हिते वोट घुरण अची रहियो आहे। छा ही कश्मीर जे तरक्की खे रोकण या अटो खंड चोरी करण अची रहिया आहिनि? मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।